बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, जेको वॾो रहीम आहे ऐं हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। उहो रब ई आहे जेको असां तमामु इंसाननि ताईं रिस्क पहुचाईंदड़ आहे। उहो रब आहे जेको असांजूं तमामु ख़ताऊं मुआफ़ कंदड़ आहे। उहो रब आहे जेको असां जॾहिं जॾहिं उनजी तरफ़ अॻियां वधूं था त उहो असांखे पंहिंजो करे थो ऐं यकीनन उहो असांजूं तमामु मुश्किलातूं आसान बणाए थो ऐं पंहिंजे गैब मां उहो रब असांजी मदद जे लाइ यकीनन तमामु रस्ता खोले थो। नाज़रीन, अॼु 12हों रोज़ो आहे ऐं माशाअल्लाह सां पाण 12हें रोज़े में मौजूदु आहियूं। हीउ जेको अशरो आहे मग़फ़िरत जो अशरो आहे ऐं हिन अशरे में चयो वञे थो त सभ खां वधीक इस्तग़फ़ार करणु घुरिजे ऐं बाज़ रिवायतुनि में मौजूदु आहे इहा ॻाल्हि त जेको इंसानु दिलि सां इस्तग़फ़ार करे थो, रब खां मुआफ़ी वठे थो त यकीनन अल्लाह तबारक व ताला मुआफ़ कंदड़ आहे। उहो क़ादिर आहे असां इंसाननि जूं ख़ताऊं यकीनन रब मुआफ़ करे थो। इंसान ज़ात आहियां को अल्लाह त न आहियां। सो इंसानु ख़ता जो पुतलो आहे, इंसानु ख़ताकार आहे, इंसानु ख़ताऊं कंदो आहे। पर जॾहिं जॾहिं रब खां मुआफ़ी वठंदा आहियूं, दिलि सां इस्तग़फ़ार कंदा आहियूं, जॾहिं जॾहिं दिलि सां तस्बीह कंदा आहियूं, जॾहिं जॾहिं दिलि सां नमाज़ूं पढ़ंदा आहियूं, जॾहिं जॾहिं दिलि सां जाइ नमाज़ ते मौजूदु हूंदा आहियूं ऐं जॾहिं जॾहिं दिलि सां दुआऊं घुरऊं था त यकीनन इत्मिनान उहो महसूसु थींदो आहे, यकीनन उहो सुकून महसूसु थींदो आहे, यकीनन असांखे महसूसु थींदो आहे त इहे दुआऊं जेके बि घुरी रहिया आहियूं, टुटल फुटल इबादतूं करे रहिया आहियूं, रब पाक ॾिसे पियो ऐं रब पाक असांखे बख़्शींदड़ आहे। पर बाज़ रिवायतुनि में इहा ॻाल्हि बि वाज़े थियल आहे त उहो इंसानु जेको वालिदैन जो नाफ़रमान आहे ऐं उहो इंसानु जेको पंहिंजे तमामु मामलात खां परे परे हूंदो आहे, उनखे उहा मुआफ़ी कोन मिलंदी आहे। अल्लाह तबारक व ताला असांखे अव्हांखे पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करण जो भरपूर मौक़ो ॾिए। मौक़ो त हूंदो आहे पर असांजी पंहिंजी ग़फ़लत हूंदी आहे ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे त असांजो जेको ओवरऑल पंहिंजे उन स्केजुअल ते नज़र पवंदी आहे त ॾाढो मसरूफ़ हूंदा आहियूं। हिकु जॉब खां पोइ ॿी जॉब ऐं उन खां पोइ ॿिया 2-4 कम असांजा फिक्स्ड हूंदा ई हूंदा आहिनि। कुझु एक्टिविटीज़ जंहिंमें पाण इन्वॉल्व रहंदा आहियूं त टाइम घटि मिलंदो आहे। पर जेको टाइम मिले थो असांखे कोशिशि करणु घुरिजे त असां पंहिंजे घर में सुठो वक़्तु ॾेई सघूं। माना वॾियूं वॾियूं ॾाढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त असां हीअ कयूं असांखे हीअ करणु खपे, प्रिटेंड कंदा आहियूं असां पंहिंजा तमामु कम पंहिंजे उन सोशल अकाउंट्स ते ॾेखारे रहिया हूंदा आहियूं। पर हक़ीक़त में मुंहिंजे ख़्याल सां जेको इंसान खे सुकून माणण जो रस्तो मिले थो उहो इहो आहे त तव्हां साइड खां ठीकु आहे 2-4 कम कंदा रहो ऐं सुठा कम जॾहिं इंसानु कंदो आहे ऐं पर्दापोशी में कंदो आहे त उनजो सुकून इंसान जी ज़ात खे ज़रूरु मिलंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि सुठाईअ जो इहो रस्तो मां सम्झां थी हूंदो आहे त असां शुरूआति पंहिंजे घर खां करियूं। हर सुठे कम जी शुरूआति पंहिंजे घर खां थींदी आहे, पंहिंजे पाड़े खां थींदी आहे ऐं पोइ वरी असांजो जेको पंहिंजो किरदारु आहे उहो मुआशिरे में असां सुहिणे अंदाज़ में काउंट कराए सघंदा आहियूं। मुंहिंजे ख़्याल सां मुंहिंजो जेतिरो अकुल हिसाब आहे मां सम्झां थी त नंढे पैमाने खां सुठो कमु स्टार्ट कजे ऐं कोशिशि करणु खपे त असां वाक़ई में सुठा हुजूं, सिर्फ़ु प्रिटेंड न करियूं, सिर्फ़ु ॿुधायूं न। अच्छा नाज़रीन, अज़मत रमज़ान ही जेको प्रोग्राम उहा ताईं लाइव पहुची रहियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कुझु स्पॉन्सर्स मौजूदु हूंदा आहिनि जिन जे ज़रिए ही प्रोग्राम उहा ताईं असां लाइव पहुचाए सघंदा आहियूं मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए। अज़मत रमज़ान सां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगीअ जो ऐं उन में इहो फ़ाइदो आहे त 25% वधीक ई कवरेज ॾींदो आहे जंहिंसां अवां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियो। रंग ज़िंदगी जो ऐं ज़िंदगी जा तमामु रंग यकीनन हसीन ज़रूरु हूंदा आहिनि। अच्छा जनाब, अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। जॾहिं सहर जो टाइम हूंदो आहे, सहरीअ जे हुन दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियूं त चांहि जे कप जी नीड पाण खे हूंदी आहे ऐं उन खां पोइ जॾहिं इफ़्तार जो वक़्तु थींदो आहे, नमाज़ अदा करण खां पोइ जॾहिं अची पंहिंजे घर में पंहिंजे उन कॉर्नर में पंहिंजे उन रूम में पंहिंजे उन स्पेस खे असां वेलारे जॾहिं वेठा हूंदा आहियूं त पोइ चांहि जे हिकिड़े कप जी पाण सभिनी खे ज़रूरत हूंदी आहे। सो यस, वाइटल टी हिकिड़ो सुठो ऑप्शन ज़रूरु मौजूदु आहे। अच्छा, हूअं रिसर्च बि इहा ॻाल्हि साबित करे थी त पाकिस्तानी चांहि तमामु घणी पीअंदा आहिनि, स्पेशली सिंध में चांहि तमामु घणी पी वेंदी आहे त वाइटल टी इज़ अ गुड ऑप्शन। उन खां अलावा नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो ऐं क्विज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। उन खां अलावा जी इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। असां अज़मत रमज़ान में हिकिड़ो क़दम अॻियां वधायूं था। आयल मूं वटि पैनल माशाल्लाह ॾाढो सुठो मौजूदु आहे, सो घणो वक़्तु न थी वठां
इंट्रोडक्शन जी तरफ़ आऊं अॻियां वधंदसि। पहिरियों सीट ते मूंसां गॾु जनाब मौजूदु आहिनि। तमामु सुहिणी तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू कंदड़, सुहिणो उन्हनि जो अंदाज़ आहे। ऐं मां ज़रूरु अॼु चवणु चाहींदसि त मां जॾहिं जॾहिं बि प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां, उहो माह रमज़ान जो हुजे, उनखां अलावा जुमे जो प्रोग्राम हुजे या इस्लामिक को प्रोग्राम हुजे, त अल्लामा साहिब जी हिकिड़ी अलॻि ई ॻाल्हि हूंदी आहे। ॿिया जेतिरा बि असां वटि आलिम दीन मौजूदु हूंदा आहिनि, यकीनन हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे, पर अल्लामा साहिब जी जेका ॻाल्हि आहे उहा तमामु मुनफ़रिद आहे, तमामु अलॻि मूंखे लॻंदी आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जनाब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अज़मत रमज़ान में मां दिलि जी गहराई सां भली कार चवां थी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजे वक़्त जा थोराइता आहियूं अल्लामा साहिब। ऐं अॻियां असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद शिफ़ा। ऐं मोहम्मद शिफ़ा जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त पाण कारी बि आहिनि ऐं सुठा नात ख़्वान बि आहिनि। मोहम्मद शिफ़ा तव्हांखे मां भली कार चवां थी, अज़मत रमज़ान में अस्सलाम वालेकुम। उनखां अलावा जी असांजे प्रोग्राम में जाने हुसैन मौजूदु आहे। ऐं जॾहिं मां सेट ते आयमि ऐं जॾहिं मुंहिंजो आवाज़ु ॿुधो त हू चवंदा आहिनि न छोटा पैक बड़ा धमाका, त बसि उहा ई ॻाल्हि आहे। नंढड़ो आहे पर माशाल्लाह सां आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत अथसि। जाने हुसैन खे बि मां वेलकम चवां थी, अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो जाने हुसैन? माशाल्लाह। ओके जी, असां अॻियां वधूं था। ऐं चौथी सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि वकार अहमद अब्बासी। ऐं वकार जी छा ॻाल्हि कजे, माशाल्लाह सां ॾाढो सुठो आवाज़ु अथसि, ॾाढे सुहिणे अंदाज़ में नातिया कलाम पढ़ंदो आहे। ऐं वकार खे जॾहिं बि ॿुधो आहे, जिते बि मौजूदु हूंदो आहे, उहो आहे उनजो सोशल अकाउंट हुजे, असां जंहिं बि प्रोग्राम में उनखे ॿुधूं था त महफ़िल बसि पोइ वाक़ई में उहा रौनक महफ़िल में अची वेंदी आहे। तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में, अस्सलाम वालेकुम। जी, बाक़ाइदा शुरूआति करियूं था प्रोग्राम में। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जनाब मौजूदु आहिनि, उनजे भर में मोहम्मद शिफ़ा मौजूदु आहे। सो मोहम्मद शिफ़ा, मां अव्हां खां तिलावत क़ुरान करीम चाहींदसि त अव्हां करियो ऐं प्रोग्राम जो अव्हां स्टार्ट वठो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुअमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बार अल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युश्रिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विरु लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीज़ुल हकीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। आमीन आमीन सुभानअल्लाह। माशाअल्लाह, ॾाढे सुहिणे अंदाज़ में प्रोग्राम जो स्टार्ट असां वरितो आहे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जनाब मौजूदु आहिनि। अल्लामा साहिब, हीउ जेको महीनो आहे माशाअल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत महीनो, ॿिए अशरे में पाण मौजूदु आहियूं, मग़फ़िरत जो ई अशरो आहे। ऐं ॿिए अशरे में अॼु तव्हां मौजूदु आहियो। मां चाहींदसि त मग़फ़िरत जे अशरे बाबति तव्हां बयानु फ़रमायो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुख़्तसर हम्दो सलात खां बाद माह रमदान जो ॿियो अशरो, जंहिंखे असां अशर मग़फ़िरत चऊं था, असां ॾिसूं अगरि इन में ग़ौर कयूं त अल्लाह तबारक व ताला जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन अशरे खे अशर मग़फ़िरत छो क़रार ॾिनो?
जी ऐं इन में मग़फ़िरत जा सबब कहिड़ा आहिनि। अगरि असांखे उहे मग़फ़िरत जा सबब ख़बर पइजी वेंदा त पोइ असां उन्हनि सबबनि खे दिलि जमई सां अदा करण जी कोशिशि कंदासीं। हीउ ॾहाको ॿियो ॾहाको रमज़ानुल मुबारक जो अशर मग़फ़िरत। इन मग़फ़िरत जे अशरे में जेको बानो अलाह तबारक व ताला जी ज़ात खां बख़्शिश ऐं मग़फ़िरत जी दुआ घुरे थो, अलाह तबारक व ताला जी बारगाह जी तरफ़ रुजू करे थो, तौबा इस्तिग़फ़ार करे थो, पंहिंजे गुनाहनि खां नदामत अख़्तियार करे थो, त अलाह तबारक व ताला उन जा गुनाह मुआफ़ फ़रमाए थो। बेशक बेशक। ऐं इन में जेके असबाब आहिनि मग़फ़िरत जा, जेके हदीस शरीफ़ में बयानु थियल आहिनि, सभ खां पहिरियों जेको सबबु आहे गुनाहनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो, उहो पाण रोज़ो आहे। जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, मन साम रमदान ईमान व एहतिसाबन ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जंहिं बाने माहे सियाम जा रोज़ा ईमान तलब सवाब जी नियत सां रखिया, अलाह तबारक व ताला उन जा पोयां सभई गुनाह माफ़ फ़रमाए छॾींदो। याने गुनाहनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो पहिरियों जो जेको सबबु आहे उहो रमज़ानुल मुबारक जो रोज़ो आहे। अगरि को शख़्स रोज़ो न रखे ऐं सॼो ॾींहुं इस्तिग़फ़ार कंदो रहे ऐं बग़ैर शरई उज़ुर जे रोज़े खे छॾे ॾिए त उन जी मग़फ़िरत क़ाबिल क़बूल कोन थींदी। पहिरियों सभ खां वॾो जेको सबबु आहे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो, उहो पाण रोज़ो आहे। ॿिए नंबर ते असां ॾिसूं था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, मन क़ाम रमदान ईमान व एहतिसाबन ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जंहिं बाने माहे सियाम में क़याम कयो, बीही अलाह तबारक व ताला जी इबादत कई, याने तरावीह पढ़ी नमाज़ुनि सां गॾोगॾु, अलाह सुब्हानहू व ताला उन जा सभई गुनाह पोयां मुआफ़ फ़रमाए थो। याने जेको अलाह तबारक व ताला जी बारगाह में बीही इबादत करणु आहे क़याम जी सूरत में, याने नमाज़ पंजगाना, उन खां पोइ तरावीह, अलाह तबारक व ताला अगरि तौफ़ीक़ ॾिए त सलातुल लैल ऐं तहज्जुद जी नमाज़ या इशराक ऐं चाश्त जी नमाज़ या अवाबीन जी नमाज़ या ॿिया जेके नफ़िल ॾींहं ऐं राति में इंसानु अदा करे थो, अलाह तबारक व ताला उन क़याम जी इबादत जे बदिले में उन पंहिंजे बाने जा गुनाह बख़्श फ़रमाए थो ऐं उन जी मग़फ़िरत फ़रमाए थो। टे नंबर ते हदीस शरीफ़ में आयो, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, जेको रोज़ेदार आहे उन रोज़ेदार जी जेका दुआ इफ़्तार जे वक़्तु जेका हू दुआ घुरे थो, ला तरुद्दु दावतहू, उहा जेका दुआ आहे उहा दुआ रद्द नथी थिए। उन इफ़्तार जे वक़्त में बानो जेको बि अलाह तबारक व ताला खां दुआ घुरे थो, इन में मां इहा ॻाल्हि एड कंदो वञा, हीअ अशर मग़फ़िरत बि आहे त बवक़्ते इफ़्तार असां जेका दुआ घुरूं उन में अलाह तबारक व ताला खां जिथे ॿियूं नेमतूं घुरूं था, पंहिंजी ज़रूरियात जो मुतालबो रखूं था, उते असां तरजीही बुनियाद ते पंहिंजी बख़्शिश ऐं पंहिंजे वालिदैन जी बख़्शिश ऐं कुल उम्मत मुस्लिमा जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जी बि अलाह तबारक व ताला खां दुआ घुरूं, ताकी अलाह तबारक व ताला असां सभिनी जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। आमीन जी आमीन आमीन। सुभान अल्लाह। आलम साहब, मां चाहींदसि त ज़रूरु अवां कंटिन्यू कयो, ॾाढे सुहिणे अंदाज़ में अवां बयानु फ़रमायो पिया ऐं इंटरप्ट कयो आहे। अवां जी इजाज़त सां मां अॻियां वधंदसि। अज़मत रमज़ान में वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जेका मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां अवां ताईं पहुचाई वञे पई, उन सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, नाज़रीन साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिब जनाब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु फ़रमाए रहिया हुया। शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुयो, असां वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगीअ जो, अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ऐं मां बिल्कुलु बि वधीक टाइम कोन थी वठां, अज़मत रमज़ान में असां अॻियां वधंदासीं। जी अलामा साहब, मां चाहींदसि त प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। जी, चोथों जेको सबबु आहे हिन अशरे में बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो,
उहो चोथों सबबु आहे अल्लाह तबारक व ताला जो ज़िक्र करणु, ज़िक्र करणु, अल्लाह तबारक व ताला जी यादि। छो जो सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ज़ाकिरुल्लाहि फ़ी रमज़ान मग़फ़ूरुन, जेको बानो रमज़ानुल मुबारक में ज़िक्र करे थो, अल्लाह तबारक व ताला खे यादि करे थो कहिड़े बि तरीक़े सां, अल्लाह तबारक व ताला उन जी बि बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो ऐलान फरमाए थो। त ज़िक्र जेको आहे हिन अशरे में वधि असां कयूं, चाहे उहो ज़िक्र जहरी हुजे, चाहे ज़िक्र ख़फ़ी हुजे, क़ल्बी ज़िक्र हुजे, मुराक़बे जी सूरत में हुजे, कहिड़े बि सूरत में हुजे, असां कहिड़े बि सिलसिले सां वाबिस्ता आहियूं। सिलसिला आलिया नक्शबंदिया उन्हनि जो ज़िक्र ख़फ़ी आहे, सिलसिला आलिया क़ादरिया, चिश्तिया, सोरवर्दिया, अवैसिया, शाज़लिया, इन्हनि जो ज़िक्र बिलजहर आहे। पर जहिड़े बि तरीक़े सां जेको बानो अल्लाह तबारक व ताला खे यादि करे थो, अल्लाह सुब्हानहू व तआला उन जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो ऐलान फरमाए थो। 5 नंबर ते जेको बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सबबु आहे, उहो हदीस शरीफ़ में इहो आयो त जेको बानो माहे सियाम में कंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलराए थो, चाहे उहो पाणीअ जो हिकिड़ो ढुक हुजे, खीर जो हिकिड़ो ढुक हुजे, कतल जी हिकिड़ी गड़ी हुजे, त जेको उन रोज़ेदार खे सवाबु मिलियो, उहो रोज़ेदार जेतिरो ई सवाबु बिल्कुलु एज़ इट इज़ उन बाने रोज़े खोलराइण वारे खे अल्लाह तबारक व तआला अता फरमाए थो। ऐं रोज़ेदार जो जेको अजर ऐं सवाबु आहे, यकीनन उहो बख़्शिश ऐं मग़फ़िरत आहे। जॾहिं इंसान कंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलरायो, कंहिं ग़रीब खे, मिसकीन खे, यतीम खे, कंहिं मुस्तहिक़ खे, त अल्लाह तबारक व तआला उन रोज़े खोलराइण वारे जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए थो। ऐं इन में इहो मक़सूदु कोन्हे उनखे पेट भरे खाराए, बसि उनखे चंद ढुक जेके आहिनि उहे शरबत जा या कतल जी गड़ीअ सां या कहिड़े बि ताम सां उन रोज़ो खोलरायो, अल्लाह तबारक व तआला उनखे उन जे रोज़े जेतिरो ई अजर ऐं सवाबु अता फरमाईंदो। ऐं इहो करीम जो करम आहे। ऐं उहो जेको रोज़ेदार जंहिं रोज़ो खोलियो आहे, उन जे नाम अमाल में बिल्कुलु बि अजर ऐं सवाबु घटि न कयो वेंदो। इहे सभई असबाब आहिनि हिन अशर मग़फ़िरत में जेके असांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जा सबबु बणिजी सघनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढे सुहिणे अंदाज़ में अवां मग़फ़िरत जे अशरे बाबति बयानु फरमायो आहे। 4 खां 5 जेके पॉइंट्स हुयूं ॾाढियूं अहम हुयूं, ॾाढियूं इम्पॉर्टेंट रहियूं असांजे प्रोग्राम जे लाइ। ऐं अलामा साहब असां अॻियां वधूं था। माशाअल्लाह सां जाने हुसैन मौजूदु आहे, सो जाने हुसैन खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। तव्हां बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है। मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की,
जमाना उनका सदका खा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है। ये चक्की सही ये की चल रही है, ये चक्की सैयदा की चल रही है। जमाना जितना लंगर खा रहा है, जमाना जितना लंगर खा रहा है। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़। इस्मत रमज़ान में असां अॻियां वधंदासीं। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगीअ जो। अज़मत रमज़ान सां नाज़रीन साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शिफ़ा मियां मरीज़नि खे। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवणु चाहियां थी अज़मत रमज़ान में जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो, साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो। ऐं अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। अॻियां वधूं था अलम साहब जी तरफ़ आऊं अॻियां वधणु चाहींदमि। अलम साहब, केतिरी ख़ूबसूरत लाइन आहे त असां पंहिंजे रब खां जॾहिं घुरंदा आहियूं त असां चवंदा आहियूं त अल्लाह पाक तूं ई शिफ़ा ॾियण वारो आहीं। बेशक उहो रब ई आहे जेको असांखे शिफ़ा ॾींदो आहे, पर इंसानु ॾाढो जल्दी विसवसनि में मुब्तला थी वेंदो आहे। और छा था सम्झो त असांजे माहौल में जेका इहा ख़राबी फैलिजी चुकी आहे, छाजे करे आहे? विसवसनि जे करे घणो इम्पैक्ट पवे थो पंहिंजी ज़िंदगी ते, पंहिंजी इन सोसाइटी ते? अगरि असां गौर कयूं त इन में चंद शयूं ॿियूं बि शामिल आहिनि जी। जिथे असांखे वसवसा अचनि था, असांखे इहो बि गौर करणु खपे त वसवसा छो अचनि था, इन्हनि जा पोयां अवामिल ऐं असबाब कहिड़ा आहिनि जिन जे करे असांजे वजूद में वसाविस जनम वठनि था। ऐं इन में को बि शक कोन्हे, क़ुरान सुन्नत जी रोशनी में असांखे इहा ख़बर पवे थी त जेके वसाविस आहिनि इहे शयातीन जे तरफ़ां हूंदा आहिनि ऐं शयातीन ई इंसान जे दिलो दिमाग़ में वसाविस जो सबबु बणिजंदा आहिनि। क़ुरान मजीद जूं जेके आख़िरी 2 सूरतूं आहिनि उहे इन ॻाल्हि ते ई दलालत कनि थियूं, जीअं कुल आऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास। मां अल्लाह ताला जी पनाह में अचां थो खन्नास यानी कि उहे जिन्नात, उन्हनि जे शयातीन, उन्हनि जे वसवसनि खां। वसवसो हिकिड़ी तमामु वॾी बीमारी आहे ऐं कॾहिं कॾहिं जॾहिं इहो बिल्कुलु उरूज ते अची वञे त इंसानु पोइ नफ़्सियाती मरीज़ थी वेंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। असां अगरि शरीअ इस्लामीअ जी रोशनी में ॾिसूं त असांखे इहो ॿुधायो वियो आहे त चंद अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको इंसानु करे थो त इंसान जे दिलो दिमाग़ में विसवसा पैदा थियनि था। सभ खां पहिरीं जॾहिं असां मशकूक खाधो खाऊं था, शक वारो, हलाल आहे या हराम आहे, असां खाऊं था, हिकिड़ो इहो सबबु। या वरी जेको हराम खाधो आहे, असां हराम का बि शइ या हराम पैसे सां वरितल शइ असां जॾहिं पंहिंजे पेट में विझूं था त उन सां उहे शयातीन ऐं जिन्नात गोया कि असां उन्हनि खे दावत ॾियूं था। 3 नंबर ते जॾहिं असां पंहिंजे वजूद खे नापाक रखूं था, पंहिंजे लिबास खे नापाक रखूं था, या जंहिं जॻह ते असां रहूं था, सुम्हूं था, वेहूं था, उन जॻह खे नापाक रखूं था, या वरी पंहिंजे जिस्म खे नापाक रखूं था, या वरी असां पंहिंजी सोच ऐं फ़िक्र खे नापाक रखूं था, यानी कि परागंदा रखूं था। बुरी सोच ऐं बुरी फ़िक्र असांजे वजूद में अचे थी, इन सां शयातीन खे मौक़ो मिले थो ऐं असां में उहे वसाविस पैदा थियनि था। या वरी इंसान
गंदगी ऐं गलाज़त खे ॾिसे थो पंहिंजे अखियुनि सां त उन सां बि वसाविस पैदा थियनि था। इहे बि असबाब आहिनि। ऐं वरी हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो सबबु आहे असांजो तवक्कुल ऐं यकीन कामिल। जॾहिं असांजो भरवसो, असांजो यकीन, असांजो तवक्कुल अलाह तबारक व ताला जी ज़ात खां कमज़ोर थी वञे थो त पोइ असांजे वजूद में वसाविस पैदा थियनि था। जंहिं इंसान खे इहो यकीन आहे त मुंहिंजो रब पूरे काइनात जो ख़ालिक बि आहे, मालिक बि आहे, ऐं इन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर बि आहे, उहो हर शइ ते कुदरत रखंदड़ बि आहे। जंहिं बीमारी ॾिनी आहे उहो बीमारी ख़तम बि करे सघे थो, सिहतयाबी बि असांखे ॾेई सघे थो। सहाबे किराम ऐं अहले बैत इज़ाम जो इहो मामूल हुयो त जॾहिं बि बीमार थींदा हुया, चाहे उहो मेल हुजे या फीमेल हुजे, जॾहिं बि बीमार थींदा हुआ त उन जे असबाब जी तरफ़ पोइ कदम वधाईंदा हुआ, पोइ विख खणंदा हुआ। उन विख खां पहिरीं सदको ॾींदा हुआ, अलाह ताला जी राह में कुझु ख़ैरात कंदा हुआ, अलाह ताला जे नाले ते माण्हुनि खे ॾींदा हुया, ऐं उन खां पोइ असबाब जी तरफ़ रुजू कंदा हुया त बीमारी जो इलाज इहो बि सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पोइ जॾहिं इलाज जी तरफ़ वेंदा हुआ उहो सदको बि थी वियो, उहा जेका मुसीबत हुई उहा उन सदके खां टरी वई, ऐं अलाह तबारक व ताला उहो जेको सबबु उन्हनि अख़्तियार कयो, बल्कि हल्के में हल्को सबबु आहे, का वॾी मेडिसिन उन दौर में कोन हुई, का एंटीबायोटिक्स उन दौर में कोन हुयूं, ड्रिप्स वग़ैरह जी इंजेक्शन जी का सूरत हाल कोन हुई, बसि को नंढड़ो टिकी फोटो, का जड़ी बूटी, उन सां इलाज कयूं ऐं अलाह तबारक व ताला फ़ौरन शिफ़ायाबी अता फ़रमाए छॾींदो हो। या वरी अगरि टिकी फोटे ताईं बि अगरि न पहुची सघिया, उन्हनि सिर्फ़ु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं ॿुधायल दुआऊं उन्हनि पंहिंजे विर्द ऐं वज़ीफ़े में शामिलु कयूं, चंद ई ॾींहंनि में अलाह तबारक व ताला उन बीमारी खे ख़तमु फ़रमाए छॾींदो हो। ऐं इहा बि ॻाल्हि ऐड कंदो हलां, अगरि को शख़्स सदको ख़ैरात बि ॾिए थो ऐं वज़ाइफ़ ऐं दुआऊं बि पढ़े थो जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जूं ॿुधायल आहिनि, क़ुरान मजीद जी तिलावत बि करे थो ऐं पंहिंजे वजूद खे पाक बि रखे थो, उन खां पोइ बि अगरि बीमारी अचे थी त ईअं इंसान यकीन सम्झे ऐं यकीन करे त इहा बीमारी मुंहिंजे गुनाहनि खे बख़्शण जे लाइ आई आहे। जॾहिं इंसान खे का बीमारी अचे थी, बुखार अचे थो, बल्कि एतिरे क़दुरु हदीस शरीफ़ में आयो त अगरि बाने खे कंडो बि अगरि पेर में लॻे थो त अलाह सुब्हानहू व तआला उन जे बदिले में उन जा गुनाह माफ़ फरमाए थो। त बीमारी जेका आहे उहा इंसान जे गुनाहनि जे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो सबबु बणिजंदी आहे। कई हदीसूं जेके अचनि थियूं त इंसान जॾहिं मरगुल मौत नज़र जे वक़्त में सकरात जे महल तकलीफ़ में ईंदो आहे त इंसान जा उहो जेका तकलीफ़ आहे अलाह तबारक व ताला उन तकलीफ़ जे करे उन जा जेके दुनिया में हुन गुनाह कया उहो छाणे छॾींदो आहे, ऐं अंदरि जॾहिं क़बर में पहुचंदो आहे त बिल्कुलु पाक ऐं साफ़ गुनाहनि खां बिल्कुलु आजो थी क़बर में पहुचंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। असां अॻियां वधंदासीं ऐं वकार अहमद अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे, सो वकार मां चाहींदसि त नातिया कलाम वहाँ पेश करियो। जी बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। ही रमज़ान शरीफ जी निस्बत सामान्य साम पेश करें। भला ॿिया बि महीना पर रमज़ान निरालो आ, भला ॿिया बि महीना पर
रमज़ान निरालो आ रब नाज़िल क्यों जंहिं में रब नाज़िल क्यों जंहिं में क़ुरान निरालो आ भला ॿिया बि महीना पर रमज़ान निरालो आ सब कंहिंजी अज़ीमत आ सब कंहिंजी फज़ीलत आ सब कंहिंजी अज़ीमत आ सब कंहिंजी फज़ीलत आ मौला आहे ॾिनो मिठड़ा मेहमान निरालो आ भला ॿिया बि महीना पर रमज़ान निरालो आ महबूब जे सदके मिलियो हर कंहिंजो भाग खुलियो महबूब जे सदके मिलियो हर कंहिंजो भाग खुलियो हर मस्जिद में रौनक छो चरागान निरालो आ भला ॿिया बि महीना पर रमज़ान निरालो आ रहमत जी बरसाते थो रब करे हर रात रहमत जी बरसाते थो रब करे हर रात राज़ी थींदो आहे जंहिं में रहमान निरालो आ भला ॿिया बि महीना पर रमज़ान निरालो आ दिल मुराद जो दिल सां झुके सिर सजदे में पंहिंजो रखे दिल मुराद जो दिल सां झुके सिर सजदे में पंहिंजो रखे माणियो ॼण तही मोमिन मिठा मान निरालो आ भला ॿिया बि महीना पर रमज़ान निरालो आ सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत कलाम माह रमज़ान जी मुनासिबत सां असां अॻियां वधूं था अलमत साहब मौजूदु आहिनि अलमत साहब मां चाहींदसि त थोरो तव्हां बयानु फरमाइजो त पाड़े में हिकु मस्जिद आहे ऐं थोरी विथीर की ॿी मस्जिद मौजूदु आहे ईअं ऑब्ज़र्व कयो वेंदो आहे त काफ़ी माण्हू हिकु मस्जिद खे उरहंगे ॿी मस्जिद में वेंदा आहिनि उते पंहिंजूं नमाज़ूं ऐं पंहिंजूं तमामु इबादतूं उते वञी कंदा आहिनि पर पहिरीं जेका मस्जिद साम्हूं हूंदी आहे चयो वञे थो त हुन मस्जिद जो हक़ु हूंदो आहे त तव्हांजे आॾो जेका मस्जिद हुजे तव्हां उते वञो जी इन में ॿ शयूं ऐं ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं जेका इन में त को बि शक कोन्हे जेका पाड़े में मस्जिद आहे उनजो वधीक हक़ु आहे त इंसान उन मस्जिद खे आबाद करे ऐं उन मस्जिद जी रौनक खे बहाल करे ऐं उते मस्जिद जी ख़िदमत सर अंजाम ॾिए ऐं जेको वेझे मस्जिद अचे थी उनजो वधीक हक़ु अचे थो पर अगरि बिलफ़र्ज़ उहा मस्जिद आबाद आहे ऐं उते नमाज़ी हज़रात मौजूदु आहिनि मस्जिद भरियलु आहे ऐं हिकिड़े शख़्स खे जेको मस्जिद में उते मौजूदु आहे नमाज़ पढ़ाए थो जेको कारी साहबु आहे आलिम दीन आहे मौलवी साहबु आहे उन जी तिलावत जे मुक़ाबले में जेका ॿी मस्जिद वारो जेको आलिम आहे या मुफ़्ती आहे या कारी आहे या हाफ़िज़ आहे उन जी तिलावत उन जे दिलि में अञा वधीक असरअंदाज़ थिए थी उनखे सोज़ ऐं गुदाज़ पैदा थिए थो अलाह तबारक व ताला जी मुहबत अञा वधीक उनखे महसूसु थिए थी उन जे मथां कैफ़ियत तारी थिए थी पोइ उनखे इजाज़त आहे त उहो उन मस्जिद में वञी सघे थो पर अगरि पहिरीं जेका मस्जिद आहे पाड़े वारी उहा वीरान आहे उनखे वीरान छॾे
वरी ॿी मस्जिद ॾे वञणु इहो सही कोन्हे। पहिरियों उन मस्जिद जो हक़ आहे। हा, अगरि उहा मस्जिद पहिरीं आबाद आहे ऐं हिकु अधु शख़्स अगरि कंहिं ॿिए मस्जिद में हले वियो उनखे ओरांगे त इन में को गुनाह कबीरा जो इर्तिकाब कोन थींदो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जेको गुफ़्तगू करण वारो आहे, असांजे मुआशरे में अॼुकल्ह इहो हलमियो आहे त असां इहो कोन था ॾिसूं त उन में इल्मियत केतिरी आहे, सलाहियत केतिरी आहे। असां ज़ाहिरी हुलियो ॾिठोसीं, दस्तार ॿधल आहे, वॾी ॾाढ़ी मुबारक डिघी आहे, चोलो वॾो पातल आहे, असां सम्झंदा आहियूं त इहो वॾो मौलवी साहिबु आहे, को वॾो इल्मु पढ़ियलु आहे। लिबास जो इल्म सां को बि तालुक़ कोन्हे। इल्मु हिकिड़ी अलॻि शइ आहे। अगरि इंसानु पाड़े वारी मस्जिद में हिकिड़ो घटि इल्म वारो आहे, घटि सलाहियत वारो आहे, लेकिन उन जे मुक़ाबले में जेको थोरी परे मस्जिद आहे उन में को वॾे इल्म वारो, सलाहियत वारो, मारिफत वारो आहे ऐं उन जी सोहबत में वञण जे ख़ातिर उन मस्जिद में वञे थो त इन में का बि कबाहत कोन्हे। ठीकु आहे, ठीकु आहे। ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे। असां अज़मत रमज़ान में साईं जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान में जंहिं वक़्तु बि मां मौजूदु हूंदी आहियां, रोज़ जे बुनियाद ते जेको मख़सूस टाइम हूंदो आहे, माशाअल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में गुफ़्तगू भली रही हूंदी आहे। नातिया कलाम बि सुहिणे अंदाज़ में पाण ॿुधंदा आहियूं। मां चाहींदसि त असां अॻियां वधूं, पर ॿुधाईंदी हलंदसि त अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं वाइटल टी जो बि भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ में रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। अॻियां वधूं था। असां वटि मौजूदु आहे जाने हुसैन। सो जाने हुसैन, अव्हां खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। तव्हां बिस्मिल्लाह कयो। नबीना सल्ले अला मोहम्मद। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका। के बात अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए। तुम्हीं से मांग
किया मुझको दर्द, उल्फत कहाँ थी ये खता की किस्मत, अता किया मुझको दर्द, उल्फत कहाँ थी ये खता की किस्मत। मैं इस रंग के कहाँ था काबिल, मैं इस रंग के कहाँ था काबिल, हुजूर की बंदा परवरी है, कोई सलीका है आरज़ू का, बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए, बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सुराजे मुनीर कहिए, जो सर बसर है कलाम रबी, जो सर बसर है कलाम रबी, वो मेरे आका की जिंदगी है, कोई सलीका है आरज़ू का। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ तव्हांजो। ऐं प्रोग्राम में यकीनन सहर तारी थी वियो आहे। प्रोग्राम में अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब मौजूदु आहिनि। अल्लामा साहब, मूंखे लॻंदो आहे त जेतिरा वाक़िया साम्हूं ईंदा आहिनि, जेतिरा केसिस रोज़ जी बुनियाद ते साम्हूं ईंदा आहिनि, असां इंसान सां गॾोगॾु इंसानियत जा बि क़ातिल आहियूं। इंसानियत छा आहे ऐं एहतराम इंसानियत जे हवाले सां जेकॾहिं अव्हां बयानु फ़रमायो त ॾाढो ख़ूबसूरत रहंदो। दीन इस्लाम में इंसानियत जो तमामु वॾो मक़ाम ऐं मरतबो आहे, जंहिंमें क़ुरान मजीद जूं कई आयात बय्यनात ऐं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रामीन दलालत कनि था। अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इरशाद फ़रमायो, वलक़द करमना बनी आदम, असां बनी आदम खे यानी आदम जी औलाद खे वॾो शर्फ़ वारो बणायो आहे, यानी वॾे मक़ाम ऐं मरतबे वारो बणायो आहे। ॿिए मक़ाम ते अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फ़रमायो, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, असां इंसान खे हिकिड़ी सुठी सुहिणी सूरत में उनखे ठाहियो आहे। इहे ॿई आयतूं इंसान जे हिकिड़े वॾे मक़ाम ऐं मरतबे खे बयानु करे रहियूं आहिनि त अल्लाह सुब्हानहू व तआला पाण उन्हनि खे ठाहियो, सुठी सूरत में ठाहियो ऐं उन्हनि खे इज़त ऐं मरतबे वारो बणायो। ऐं दुनिया में जेका बि मख़लूक आहे, जेका बि मख़लूक पूरी काइनात में अल्लाह तबारक व तआला उहो सभु मख़लूक इंसान जी ख़ातिर बणाई आहे ऐं इंसान खे उन जे मथां वॾो हिकिड़ो अख़्तियार ॾिनो आहे। ख़ुश्की हुजे या पाणियाठी ज़मीन हुजे या दरिया हुजे या समुंड हुजे, उन्हनि सभिनी जे मथां या हवा छो न हुजे, अल्लाह तबारक व तआला इंसान खे उन्हनि जे मथां अख़्तियार ॾिनो आहे। इहे सभु इंसान जे क़ाबू में आहिनि, उन्हनि जे अख़्तियार में आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पहिरीं इंसानियत हिकिड़े ज़वाल पज़ीर हिकिड़े मरहले मां गुज़री रही हुई। उहो दौरु इंसानियत जी ख़रीद ऐं फ़रोख़्त थींदी हुई, वापारु थींदो हो। इंसान जो मर्द हुजे औरत हुजे, उन जो वापारु थींदो हो। हिकिड़ो जेको ज़ोर आवर इंसानु हूंदो हो, कमज़ोर खे मारे छॾींदो हो, उन जे माल ते क़ाबिज़ थी वेंदो हो।
पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया ते तशरीफ़ वठी आया। जॾहिं मबूस थिया, अल्लाह तबारक व तआला जो पैगाम खणी आया। बनी कबीले ख़ज़रज ऐं कबीले औस, ॿ वॾा कबीला हुआ जिन जी दुश्मनी 100 सालनि खां हलंदी पई अचे। हू हुन जा माण्हू पियो मारे, हो हुन जा माण्हू पियो मारे। अलाए केतिरा माण्हू, दर्जनों सवे माण्हू मरी चुका हुया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे अख़लाक़ सां, पंहिंजी सुहिणी गुफ़्तार सां, सुहिणी गुफ़्तगू सां उन्हनि ॿिन्ही खे पाण में शीरो शकर फरमायो ऐं उहा 100 साल जेका दुश्मनी हुई उन्हनि जो ख़ात्मो थियो ऐं उहे ॿई ख़ानदान कबीला पाण में बाहमी शीरो शकर थिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात असांखे इहा ॿुधाए थी त न सिर्फ़ु मुस्लमान बल्कि जेको बि इंसानु आहे, जेको बि इंसानु, उन जो हिकिड़ो अलॻि मक़ाम ऐं मर्तबो आहे। इन ई तरीक़े सां असां शरीअ इस्लामी असांखे हुकुम ॾिए थी त जहिड़े नमूने सां जहिड़े इंसान जी हॾीअ खे भञणु उनखे तकलीफ़ ॾिए थो, मुअल इंसान जी हॾीअ खे तकलीफ़ ॾियणु, उनखे भञणु बि उनखे ओतिरो ई तकलीफ़ में विझे थो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमा हा, हिकिड़ो जनाज़ो आयो पे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीठा। साहबे किराम अर्ज़ कयो, या रसूलल्लाह, हीउ शख़्स मुस्लमान कोन्हे, त यहूदी आहे, इन जे करे तव्हां उथिया? फरमायो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, छा इहो इंसान न आहे? छा इंसान त इहो बि आहे न। मौत हिकिड़ी अज़ियत वारी शइ आहे। जेॾीमहिल बि तव्हां उन मुर्दे खे ॾिसो, मैयत खे ॾिसो, उथी बीहंदा कयो। ऐं इहो इस्लाम में ई इहा वॾी इंसान जी अज़मत बयानु कई वई आहे। इंसान अगरि मरी वञे त उनखे ईअं खॾ खोटे उछलाइबो न आहे, बल्कि मुस्लमाननि जे मथां वाजिबु आहे त उनखे गुस्ल ॾियनि, उनजे पूरे जिस्म खे धोइनि, वरी उनखां पोइ सुठो सुहिणो ऐं अछो लिबास उनखे पहिराइनि ऐं उनखे मुअत्तर कनि, ख़ुशबू सां ख़ुशबू लॻाइनि, ख़ुशबू वारे साबुण सां उनखे धोइनि ऐं वरी सभु जेके वेझा मिट माइट उनजे गुस्ल में शरीक थियनि ऐं सवाब हासिल कनि। ऐं उनखां पोइ वरी पंहिंजे कुल्हनि ते उनखे खणी क़ब्रिस्तान पहुचाए, अलाह जो नालो खणी उनजे मथां जनाज़ो पढ़ी, वरी अल्लाह तबारक व तआला जे नाले ऐं ज़िक्र सां उनखे क़ब्र में रखो। बिल्कुलु बिल्कुलु। अलामा साहब, अव्हां जेकॾहिं वधीक कंटिन्यू करणु चाहींदव त मां ज़रूरु चाहींदसि त तव्हां कंप्लीट कयो, तव्हां कंटिन्यू कयो, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। जाने हुसैन असां सां गॾु मौजूदु रहियो ऐं मां स्टार्टिंग में बि चयो त मां जॾहिं आयमि त मुंहिंजो जॾहिं आवाज़ु ॿुधो ऐं मूं वरी जॾहिं नज़र हिन तरफ़ कई त माशाल्लाह एॾो प्यारो न ॾिठो ऐं आवाज़ु बि एॾो ख़ूबसूरत, नंढी एज में आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत अथसि। जाने हुसैन, तव्हां प्रैक्टिस कंदा रहंदव त यकीनन तव्हां बेहद बेहद ख़ूबसूरत नात ख़्वान बणिजंदव ऐं यकीनन अव्हांजो नालो ॾाढे सुहिणे अंदाज़ में काउंट थींदो। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में आयो ऐं अव्हांजी मौजूदगी सां ही प्रोग्राम माशाल्लाह सां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं वञे पियो। ऐं जाने हुसैन खां पोइ असांखे ॿिया महिमान जॉइन कंदा। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं वाइटलिटी जो बि भरपूर साथ मौजूदु आहे ऐं हुन सां गॾु गॾु साथ मौजूदु आहे क्विज़ जो क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप। रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरे छॾे। काॾे न वञिजो, अव्हां ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं ही टाइम जेको हूंदो आहे हर को घर में यकीनन मसरूफ़ हूंदो आहे हिन टाइम ते। किचन में असांजो तमामु हर घर में मां सम्झां थी त तयारी ज़ोर शोर सां हूंदी आहे। सहरी जो जेको वक़्तु हूंदो आहे उन खां पोइ ॾाढो आराम सां, ॾाढो सुकून सां असां इबादतूं करे पूरो ॾींहुं गुज़ारींदा आहियूं। त हीउ जेको टाइम हूंदो आहे हिन टाइम में कंहिंखे ॿाहिरि जो कमु, कंहिंखे घर जो कमु, हर को मसरूफ़ हूंदो आहे ऐं थोरो मसरूफ़ रहणो बि पवंदो आहे त असांजो टाइम जेको आहे सो आसानी सां गुज़रे, या त इबादत में गुज़रे या कमकार में टाइम असांजो सुहिणे अंदाज़ में गुज़रे। रिवायात में ईअं बि बयानु थियल आहे त असां जॾहिं रोज़े जी हालत में मौजूदु हूंदा आहियूं ऐं असां जेको कमु करे रहिया हूंदा आहियूं, वॉट एवर जेको कमु जंहिंसां असांजी वाबस्तगी आहे उहो बि असांजो इबादत में काउंट थिए थो। पर थींदो ईअं आहे त जॾहिं असां कम में मौजूदु हूंदा आहियूं, को बि पर्सन असां सां ॻाल्हाईंदो आहे, को बि माण्हू अची असां सां ॻाल्हाईंदो आहे
त असां ॾाढो जल्दी सां उहे ट्रिगर थी वेंदा आहियूं ऐं असां ज़ाहिर कंदा आहियूं त रोज़े जी हालत में मौजूदु आहियूं। इहो थोरो बिहेवियरल असांजो जेको आहे उहो इशू ज़रूरु हूंदो आहे। अच्छा, इन हवाले सां बि प्रोग्राम में मां ज़रूरु अॼु जे डिस्कशन में काउंट कराइणु चाहींदसि त कमु दर हक़ीक़त जेको सचाई सां कयो वेंदो आहे उन जो बि हिकिड़ो पंहिंजो मर्तबो हूंदो आहे, उन जो बि हिकिड़ो पंहिंजो मान हूंदो आहे। रमज़ान डज़ नॉट मीन त असांखे हर जॻह ते लीनियंसी मिले। अज़मत रमज़ान में साथ कंहिंजो मौजूदु आहे जंहिंसां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचे पई। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं साथ मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मिलाप, हर महिमान जे इस्तक़बाल में ऐं हर पार्टी जी रौनक क्विज़ शरबत लाज़मी आहे। अॻियां वधणु चाहींदसि, पहिरियों ॿुधाइणु चाहींदसि त असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे नवीद ख़ान गौरी ऐं नवीद ख़ान पाण सुठा नात ख़ान आहिनि। तव्हांखे मां भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम अलामा साहब, अॻियां वधणु चाहींदसि ऐं जिथे ॻाल्हि असां छॾी हुईसीं मूं चाहियो पिए त एहतराम इंसानियत जे हवाले सां तव्हां कंप्लीट कयो त पोइ असां अॻियां वधूं। जी बिल्कुलु, मूं अर्ज़ु पे कयो हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ुतबे हिज्जतुल विदा में जी इहो वज़ाहतन ऐं सराहतन ऐलान फरमायो त कंहिं बि अरबी खे अजमी ते ऐं अजमी खे अरबी ते का बि फ़ज़ीलत हासिलु कोन्हे। फ़ोक़ियत हासिल करणु। सभु इंसान बराबरि आहिनि। हा, अगरि फ़ज़ीलत आहे त उहा तक़वा जी बुनियाद ते आहे। कहिड़ो माण्हू सुठे अख़लाक सुठे किरदारु अलाह तबारक व ताला जे अहकामात जी पाबंदी करे उहो अलाह तबारक व ताला जे वेझो थी सघे थो, उनजो मक़ाम बुलंद थी सघे थो। इन खां अलावा बाक़ी सभु मुस्लमान सभु इंसान बराबरि आहिनि। वरी ॿिए मक़ाम ते अलाह सुब्हानहू व ताला केतिरनि क़ुरान मजीद जे मक़ामात ते या अय्युहन नासो, ए माण्हू, यानी सिर्फ़ु ख़िताब अहले ईमान खे न, सिर्फ़ु मुस्लमाननि खे न, सभिनी माण्हुनि खे मुखातब अलाह तबारक व ताला ख़िताब फ़रमायो आहे ऐं सभिनी खे तवजो जो मर्कज़ बणायो आहे ऐं सभिनी खे पैगाम जो मर्कज़ बणायो आहे। इन मां इहो साबित थिए थो त इंसान सभु जेके आहिनि उहे बराबरि आहिनि, अलाह तबारक व ताला जी मख़लूक आहिनि ऐं दीन इस्लाम कंहिं बि बाने खे कंहिं ॿिए बाने जे मथां फ़ज़ीलत ऐं फ़ोक़ियत कोन थो ॾे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तक़वा ऐं परहेज़गारी जी बुनियाद ते उनखे फ़ज़ीलत हासिलु आहे। ऐं अगरि हुज़ूर अलैहिस्सलाम जी सीरत तय्यबा में असां ॾिसूं था त हुज़ूर अलैहिस्सलाम जन जी बारगाह में हज़रत जरीर बिन अब्दुल्ला अञा ईमान उन्हनि कोन आंदो हो। ईमान आणण खां पहिरीं जी ॻाल्हि आहे। उहे जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम वटि हाज़िर थिया, हुज़ूर अलैहिस्सलाम उन्हनि जे इस्तक़बाल में उथी बीठा ऐं उन्हनि जे लाइ जॻह छॾियाऊं ऐं उन्हनि खे मथां ई जॻह ते विहारियऊं, उन्हनि खे इकराम ॾिनऊं, उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई कयूं। इहा ॻाल्हि असांखे इन ॻाल्हि ते बरंगेख़्ता करे थी त जेके बि असां मुस्लमान आहियूं असांखे खपे त हर इंसान जो, हर वॾे जो अदब एहतराम कयूं। जेको हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो मल्लम युक़िर कबीरना वलम यशफ़िक़ सग़ीरना, इन में बि असांखे इहो साबित थिए थो, असांजे लाइ सबक़ु मिले थो असांखे त जेको बि वॾो आहे उनजो अदब एहतराम कजे ऐं उनजी ताज़ीम कजे, उनजो ख़्यालु रखिजे। ऐं ख़ासि तौर ते जेके मुस्लमान आहिनि ऐं ख़ासि तौर ते माह सियाम रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो, जेको तहमुल ऐं बर्दाश्त जो महीनो आहे, जेको सब्र जो महीनो आहे, जेको अफ़्व ऐं दरगुज़र जो महीनो आहे, उन में जीअं तव्हां हाणे ॻाल्हि पई कए त को अगरि कमु करे थो असां उन सां ॻाल्हाईंदा बि आहियूं त उहो चवंदो आहे त असां मूंखे डिस्टर्ब न कयो, हुनखे फ़ौरन कावड़ चढ़ी वेंदी आहे, उनखे गुस्सो अची वेंदो आहे। हीउ सब्र जो महीनो आहे, हीउ दरगुज़र जो महीनो आहे, हीउ बाननि खे बख़्शण जो महीनो आहे। हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो जेको बानो अलाह ताला जी मख़लूक खे बख़्शे थो, अलाह तबारक व ताला उन बाने जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह माशाअल्लाह। अॻियां वधणु चाहींदासीं असां ऐं असां सां गॾु मौजूदु आहे नवीद ख़ान गौरी, पर मुंहिंजे ख़्याल सां मोहम्मद शिफ़ा असां सां गॾु पहिरीं खां मौजूदु रहियो आहे पूरे प्रोग्राम में। नवीद असांखे हाणे जॉइन कयो आहे, त मोहम्मद शिफ़ा खां पहिरियां असां नातिया कलाम ॿुधूं था, पोइ असां अॻियां वधंदासीं। जी तव्हां बिस्मिल्लाह फरमायो। रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
रात रोई कयम मिंथ महबूब खे, रात रोई कयम मिंथ महबूब खे, ईअं लॻो ॼण तना राज़ थियो कोन हो, पांद पाए अचण जी रुगो देर हुई, पांद पाए अचण जी रुगो देर हुई, कुर्ब वार जो पर चढ़ दुख्यो कोन हो, रात रोई कयम अर्ज क्यों मुँह खता जो आघर आदमी, पर खुदा वास्ते खसनतों खादमी, अर्ज क्यों मुँह खता जो आघर आदमी, पर खुदा वास्ते खसनतों खादमी, मोहब मुर्गी चयो अज़मी दिल जाए कर, मोहब मुर्गी चयो अज़मी दिल जाए कर, लिस्ट मां तुझो ना लो कट्यो कोन हो, रात रोई कयम मिंथ महबूब खे, ईअं लॻो ॼण तना राज़ थियो कोन हो, पांद पाए अचण जी रुगो देर हुई, कुर्ब वार जो पर चढ़ दुख्यो कोन हो, रात रोई कयम मुँह शर्म खां झुकाए विधो कंदखे, पाण मुर्गी चयूं कर सिधो कंदखे, मुँह शर्म खां झुकाए विधो कंदखे, पाण मुर्गी चयूं कर सिधो कंदखे, तुझो खामियूं खता कबियूं दरगुज़र, तुझो खामियूं खता कबियूं दरगुज़र, आसरो छो त तो बि पलियो कोन हो, रात रोई कयम मिंथ महबूब खे, ईअं लॻो ॼण तना राज़ थियो कोन हो। माशाअल्लाह अंदाज़ में तव्हां नातिया कलाम पढ़ियो आहे, ॾाढी सुठी तव्हांजी कोशिशि आहे। असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। असमत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो, नाज़रीन साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जो, ऐं क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप, इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हुजे क्विज़ जो थधो शरबत गॾु। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान ही प्रोग्राम अवां ताईं लाइव हिन वक़्तु पहुचायो वञे पियो महिरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए, जंहिंसां भरपूर साथ नेल्सन पैंट्स जो मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो ऐं वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे। नाज़रीन साथ क्विज़ जो बि मौजूदु आहे, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप, ऐं रमज़ानुल मुबारक में इफ़्तारी हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरे छॾे। अॻियां वधूं था ऐं असांखे जंहिं न्यू महिमान जॉइन कयो नवीद ख़ान गौरी, उनखां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो तव्हां।
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुकून पाया है बेकसी ने हुदूद गम से निकल गया हूँ। ख्याले हजरत जब आ गया है तो गिरते गिरते संभल गया हूँ। सुकून पाया कभी मैं सुबह अजल गया हूँ, कभी मैं शाम अबद गया हूँ, कभी मैं सुबह अजल गया हूँ, कभी मैं शाम अबद गया हूँ। तलाश जाना मैं कितनी मंजिल खुदा ही जाने निकल गया हूँ। तलाश जाना मैं कितनी मंजिल खुदा ही जाने निकल गया हूँ। सुकून पाया मेरे जनाजे पे रोने वालों, फरेब में हो बगौर देखो। मेरे जनाजे में रोने वालों, फरेब में हो बगौर देखो। मरा नहीं हूँ गमे नबी में, लिबास गास्ती बदल गया हूँ। मरा नहीं हूँ गमे नबी में, लिबास गास्ती बदल गया हूँ। सुकून पाया है बेकसी ने हुदूद गम से निकल गया हूँ। ख्याल हजरत जब आ गया है तो गिरते गिरते संभल गया हूँ। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। खूबसूरत कलाम असां अॻियां वधूं था। अल्लामा साहब, मां चाहींदसि त थोरो तव्हां बयानु फ़रमायो त अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुआफ़ करणु
उनजो केतिरो वॾो सवाबु आहे। असां शायदि इहो किथे विसारे ई वेठा आहियूं। ऐं मूं ज़िक्र बि कयो त जॾहिं रोज़े जी हालत में मौजूदु हूंदा आहियूं त उहो कंट्रोल कंदे कंदे किथे किथे इंसानु सफ़ा खुली वेंदो आहे न, त उन में ट्रिगर जो उहो मसइलो, हाइपर थियण वारो उहो प्रॉब्लम, ऐं रोज़ जी बुनियाद ते असां पंहिंजी उन रूटीन में एतिरो त हाइपर ऐं एतिरो उन टेंस वारी कंडीशन में हूंदा आहियूं त बसि कंट्रोल ई करिणो हूंदो आहे रमज़ान में। रमज़ान खां पोइ जहिड़ो करे असांखे सब्र जी तलक़ीन थियल ई कोन आहे। जी, मोमिन जेको आहे उनजी इहा सिफ़त आहे, उनजी इहा ख़ूबी आहे त उहो हमेशह सब्र कंदो आहे। बिल्कुलु। ऐं जेको सब्र करण वारो आहे, सब्र जो मतिलबु आहे ज़ब्त, बर्दाश्त ऐं तहमुल। तव्हांजो ॾोह हुजे या न हुजे, तव्हां बर्दाश्त जॾहिं सिखी वञो था, तहमुल मिज़ाजी सिखी वञो था, तव्हांजे वजूद में तहमुल, बर्दाश्त ऐं सब्र अची वञे थो, तव्हां दुनिया में सभिनी खां वॾा ताक़तवर इंसान आहियो। वॾे में वॾी मुसीबत, वॾे में वॾो नुक़सानु तव्हांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। अगरि तव्हां जल्दी हाइपर थियण वारा इंसान आहियो, जल्दी कावड़ में अची था वञो ऐं जल्दी तेश में अची था वञो, त पोइ तव्हांखे जिस्मानी एतबार सां बि, अगरि तिबी एतबार सां ॾिसूं, तमामु घणियूं बीमारियूं अचानक लाइक़ु थी सघनि थियूं। इंसान खे अचानक शॉक लॻो, हू बिल्कुलु पंहिंजे आपे खां ॿाहिरि थी वियो, उनजो को न को जिस्म जो पार्ट जेको आहे उहो डैमेज थी सघे थो। लिहाज़ा अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, इन्नल्लाह मअस साबिरीन, बेशक अल्लाह तबारक व तआला सब्र करण वारे सां गॾु हूंदो आहे। यानी अल्लाह ताला जो जेको साथ आहे, अल्लाह ताला जो जेको साथ आहे उहो उन सब्र करण वारे बाने सां आहे। ऐं जंहिंखे अल्लाह ताला जो साथ मिली वञे, अल्लाह तबारक व तआला जी मईयत मिली वञे, पोइ दुनिया जो कहिड़ो इंसान उनखे को नुक़सानु पहुचाए सघे थो, कहिड़ी तकलीफ़ आहे जेका उनखे नुक़सानु पहुचाए सघे थी। लिहाज़ा सब्र हिकिड़ी वॾी दौलत आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, वाह हुआ शहरु सब्र, हीउ जेको महीनो आहे माहे सियाम जो, इहो सब्र जो महीनो आहे। हिन पूरे महीने में असांखे इहा प्रैक्टिस करणी आहे त कीअं पंहिंजे पाण में बर्दाश्त ऐं तहमुल पैदा कयूं, बुर्दबारी पैदा कयूं। जॾहिं पूरो महीनो इन ते प्रैक्टिस ते क़ाइमु रहंदासीं त इंशा अल्लाह तबारक व तआला साल जा जेके ॿिया 11 महीना आहिनि उन में बि असांखे सब्र जो मादो असांखे नसीब थी वेंदो। ऐं तहमुल ऐं बर्दाश्त जी जेका दौलत आहे ऐं इहा सलाहियत आहे असांजे वजूद में, उहा अची वेंदी ऐं असां सब्र करण वारनि बाननि में शुमार थी वेंदासीं। ॿियो इहो त अगरि को माण्हू अहिड़ी ॻाल्हि करे थो जंहिंसां इंसान खे तेश अचे, उन में इंसान दीन इस्लाम असांखे चवे थो तव्हां मुआफ़ कयो, तव्हां दरगुज़र कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी हदीस जेका मुस्नद इमाम अहमद बिन हंबल में मौजूदु आहे त जेको बानो दरगुज़र करे थो, मुआफ़ करे थो, त उन बाने खे अल्लाह तबारक व तआला मुआफ़ फरमाए थो। यानी जेको बाननि खे माफ़ करे थो, अल्लाह ताला जी मख़लूक खे माफ़ करे थो, उन्हनि खे मुआफ़ी ॾिए थो, अल्लाह उनखे मुआफ़ करे थो। असां अगरि सीरत तय्यबा जो हिकिड़ो रोशन बाब ॾिसूं, फ़तेह मक्का जो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा उहे जानी दुश्मन केॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, पथर हयां, ओजड़ियूं मथां रखियूं वयूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे क़ैद कयो वियो शाबे अबी तालिब में। लेकिन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं फ़ातिहाना अंदाज़ में मके पाक में दाख़िल थिया, माण्हुनि पुछो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पुछो, तव्हां हाणे मूंखां कहिड़ी उमेदु रखो था? उहे जानी दुश्मन जेके हुया उहे ॾकनि पिया, हाणे असां सां छा थींदो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे मारींदा, क़त्ल करण जो हुकुम ॾींदा, क़ैद कंदा, अज़ियतूं ॾींदा। उन्हनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, तव्हां बि तमामु घणा रहम दिल ऐं मुआफ़ करण वारा आहियो, तव्हांजा वॾा बि मुआफ़ करण वारा हुया। असांखे उमेदु आहे, यकीन आहे तव्हां असांखे मुआफ़ करे छॾींदव। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तारीख़ी अल्फाज़ इरशाद फरमाया, ला तसरीब अलैकुमुल यौम, अल यौम अंतुम मुतलक़ा, तव्हांजे मथां अॼु का बि सख़्ती कोन्हे, तव्हां अॼु सभई आज़ाद। सुभान अल्लाह, सुभान दीन इस्लाम असांखे दरगुज़र ऐं अफ़्व जो दर्स ॾिए थो। क़ुरान मजीद में बल्कि इहा आयत करीमा मौजूदु आहे सूरह नूर में, फलयाफ़ू वलयस्फ़हू अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम, जेको मोमिन आहे उहो माफ़ कंदो आहे, माफ़ कंदो आहे, छा तव्हां नथा चाहियो त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे माफ़ करे? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी जनाब, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे अल्लामा साहब।
असां अॻियां वधंदासीं ऐं थैंक यू सो मच नवीद खान गौरी तव्हां आयो ऐं असांजे प्रोग्राम में तव्हां तशरीफ़ फरमायो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां नातिया कलाम बि पेश कयो ऐं वी आर वेरी थैंकफुल टू यू मुंहिंजी इंटायर टीम थैंकफुल आहे। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। नाज़रीन अज़मत रमज़ान में वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं साथ वाइटल टी जो बि मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जो अज़मत रमज़ान में भरपूर साथ क्विज़ जो बि मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर झुक में मिठास भरे छॾी। ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन अज़मत रमज़ान में सभिनीनि ॾिसंदड़नि खे ऐं ॿीहर भलीकार चवणु चाहियां थी अज़मत रमज़ान जंहिं सहकार सां अवां ताईं पहुचे थो उन में साथ नेल्सन जो मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। रंग ज़िंदगी जो ऐं वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जो नाज़रीन साथ क्विज़ जो बि मौजूदु आहे। क्विज़ रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप माशाअल्लाह जनाब राशिद शेख चिश्ती साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि ऐं घणो वक़्तु कोन था वठूं। मां चाहींदसि तव्हां नातिया कलाम पेश कयो। जी बिस्मिल्लाह करियो। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। हाँ है शे मोल्ला हुजूर जानते हैं। हुदूद ताईरे सिदरा हुजूर जानते हैं। कहाँ है शे मोल्ला हुजूर जानते हैं। और वो मोमिनों की तो जानो से भी करीब हुए। कहाँ से किस ने पुकारा कहाँ से किस ने पुकारा हुजूर जानते हैं। कहाँ है हर शे मोल्ला हुजूर जानते हैं। खुदा ने इसलिए कासिम उन्हें बनाया है कि बांटने का सलीका हुजूर जानते हैं। कहाँ है शे मोल्ला हुजूर जानते हैं। बरोज़ हशर शफात करेंगे चुन चुन के हर गुलाम का चेहरा के हर गुलाम का चेहरा हुजूर
जानते हैं। पहुँच के सिदेरा पे रूहुल अमी ये कहने लगे, यहाँ से आगे का रास्ता हुजूर जानते हैं कहाँ है अर्शे मौला हुजूर जानते हैं। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह, इंतिहाई ख़ूबसूरत कलामी कलाम हो मूंखे ॾाढो वणंदो आहे। असां अॻियां वधंदासीं। अल्लामा ताहिरुल ताहिर साहिबु, जनाब मां चाहींदसि त तव्हां थोरो बयानु फरमायो। जेको सहर जो वक़्तु हूंदो आहे उहो यकीनन ॾाढो ख़ूबसूरत वक़्तु हूंदो आहे। 12 महीननि में हिकिड़ो उहो ई असांखे वक़्तु मिलंदो आहे जंहिं वक़्त में असां पाबंदी सां उन वक़्त ते उथंदा आहियूं, जंहिं वक़्त ते असां सुम्हण जी तयारी कंदा आहियूं शहरी ज़िंदगी में। अच्छा, उन खां अलावा असां जेको रोज़े खुलण जे वक़्त में गॾु वेहूं था, रमज़ान असांखे यूनाइटेड करण जो महीनो आहे, यूनिटी सेखारण जो महीनो आहे। रमज़ान असांखे ॿुधाईंदो आहे त हिकु कीअं थिजे, ॿधी असां कीअं रहिजे। सो मां चाहींदसि पंहिंजे मैसेज में ई तव्हां इहो अॼु काउंट कराइजो त सिर्फ़ु माहे रमज़ान गॾु थियण जो महीनो न हूंदो आहे, घर में माहौल ठाहिण जो महीनो न हूंदो आहे, पर 12 महीना असांखे रमज़ान इहो सेखारे वेंदो आहे त पोयां जेके 11 महीना आहिनि उन में बि इंसान जी ईअं ई तरबियत हुजे। बिल्कुलु, इन में को बि शक कोन्हे। माहे सियाम असांखे इहो सबक़ु ॾिए थो ऐं 3 ॾियारा असांखे इहो सबक़ु पको करायो वञे थो। तव्हां सुबुह ऐं शाम जी जेॾीमहिल मानी खाओ, तव्हां सभई गॾिजी हिकिड़े दस्तरख़ान ते वेही खाओ। इन में 2 वॾा फ़ाइदा थींदा आहिनि। हिकिड़ो त अगरि खाधो घटि बि हुजे, हदीस शरीफ़ जी रोशनी में अगरि खाधो घटि बि हुजे, कंहिं शिकायत कई या रसूलल्लाह असां मानी त खाऊं था पर असांखे ड्रो नथो थिए, सैर नथा थियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो शायदि तव्हां अलॻि अलॻि मानी खाओ था। या रसूलल्लाह बिल्कुलु फरमायूं तव्हां गॾिजी मानी खाईंदा कयो, इन सां सेरी बि थी वेंदी ऐं पाण में मुहबत बि पैदा थींदी। हाणे इन में 2 शयूं, जॾहिं असां सॼो महीनो गॾु वेही मानी खाऊं था त असांखे इहो सबक़ु मिले थो त असां आम ॾियाड़नि में बि, आम ॾींहंनि में बि पंहिंजे सभिनी घर भातियुनि खे गॾु करे हिकिड़े दस्तरख़ान ते वेही मानी खाऊं। ऐं सिर्फ़ु मानी खाइणु मक़सूदु न हुजे, बल्कि जेको सरबराह आहे घर जो उनखे खपे त पंहिंजनि ॿारनि जे मथां नज़र बि रखे, शफ़क़त बि रखे ऐं उन्हनि जूं जेके दिलचस्पी वारियूं शयूं आहिनि, जेके उलूम आहिनि, जेके सब्जेक्ट्स आहिनि, उन्हनि ते बि ॻाल्हाए, उन्हनि जी ज़ातियात ते बि ॻाल्हाए, उन्हनि जी अख़लाक़ियात ते बि ॻाल्हाए ऐं हिकिड़ी अहिड़ी तरबियत उन दस्तरख़ान ते थी वञे जॾहिं ॿार ही रमज़ान मुबारक पूरो करे त उनखे कुझु न कुझु हासिल थिए इल्म जी सूरत में ऐं अख़लाक़ जी सूरत में। माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढे सुहिणे अंदाज़ में अव्हां जो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो ऐं इन शइ जी पाण खे घुर्ज बि आहे। जेकॾहिं घर खे ख़ूबसूरत बणाइणो आहे, ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणाइणो आहे त पंहिंजे तमामु मामलात खे ॾाढो कैटेगराइज़्ड अंदाज़ में असांखे खणी हलणो पवंदो। अल्लामा साहिबु, मां इलाही शुक्रगुज़ार आहियां अव्हांजे वक़्त जी। अव्हां हूंदा आहियो त माशाअल्लाह मूंखे पर्सनली बि ईअं महसूसु थींदो आहे त असांजो जेको प्रोग्राम आहे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे। अव्हां महिमान बणिजा नेल्सन पेंट्स जा। मोहम्मद शिफ़ा, ऐं तव्हांजी बि थैंकफुल आहियां तव्हां आयो ऐं तव्हां महिमान बणिजा क्विज़ जा। उन खां अलावा जी असांजे प्रोग्राम में राशिद शेख चिश्ती साहिबु पाण जनाब मौजूदु रहिया। थैंक यू सो मच, तव्हांजी प्रेज़ेंस बि यकीनन असांजे प्रोग्राम जे लाइ वैल्यूएबल रही। ऐं अव्हां बि क्विज़ जा महिमान बणिजा। उन खां पोइ जनाब वकार अहमद अब्बासी असांजे प्रोग्राम में मौजूदु रहिया। थैंक यू वकार, तव्हांजी प्रेज़ेंस बि यकीनन असांजे प्रोग्राम जे लाइ ॾाढी सुठी रहंदी आहे। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजो प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे ऐं अव्हीं बि महिमान बणिजा क्विज़ जा। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मूंखे इजाज़त ॾींदव। मां वेंदे वेंदे अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त पूरे प्रोग्राम सां ताउन कंहिंजो मौजूदु रहियो, स्पॉन्सरशिप पूरे प्रोग्राम सां मौजूदु रही नेल्सन पैंट्स जी। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। रंग ज़िंदगी जो जेको 25% वधीक अव्हांखे कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो, पंहिंजे घर खे ख़ूबसूरत अव्हां बणाए सघंदा आहियो उन बजट में रही करे। अच्छा, उन खां अलावा अज़मत रमज़ान सां साथ रहियो वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु रहियो क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप। रमज़ान मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर
ढुक खे मिठास सां भरे छॾे, कोई ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। इफ़्तार जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं कुझु जो शरबत हुजे गॾु। ऐं हाणे असांखे वधीक वक़्त जो घणे बिल्कुलु बि इजाज़त कोन पई ॾियनि, सो पंहिंजी दुआनि में भरपूर यादि रखिजो। अलाह तव्हांजो हामियो नासिर हुजे। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ में नातिया कलाम असां पेश कंदा वेंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो वक़ार अहमद अब्बासी जो। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बसा हुआ है नबी का दियार आँखों में, बसा हुआ है नबी का दियार आँखों में, सजाए बैठा हूँ एक जलवज़ार आँखों में, बसा हुआ है बगैर देखे मदीना मदीना ने नजर आया है मुनफरद वो आँखें हजार आँखों में, बसा हुआ है नबी का आँखों में, बसा हुआ है। अता किया जो मदीने के पासियों ने मुझे, अता मदीने के बासियों ने मुझे, महके रहा है अभी तक वो प्यार आँखों में, बसा हुआ है नबी का दियार आँखों में, बसा हुआ है। सुनाऊंगा वो कहानी हुजूर को जाकर, सुनाऊंगा वो कहानी हुजूर को जाकर, छुपाए बैठा हूँ जो अश्क बार आँखों में, बसा हुआ है नबी का दियार आँखों में, बसा हुआ है। दयारे पाक का हर
जमी दयार पाक का हर मंजर हसीनो जमील रहेगा काबा कज़ा यादगार आँखों में बसा हुआ है नबी का दियार आँखों में बसा हुआ